पनो अकिल मां ख़बर ॾींदा हलूं त महांगाई जी वधंदड़ लहर खे नज़र में रखंदे नादिर शहज़ाद डिप्टी कमिश्नर सखर जे हिदायतुनि ते पनो अकिल में बचत बाज़ार क़ाइम कई वई आहे त जीअं शहरियुनि खे रोज़मर्रा जी शयुनि में रिलीफ फराहम करे सघिजे। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर पनो अकिल अरूकाल वस्ती ऐं मुख्तियारकार पनो अकिल आसिफ कलवड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बचत बाज़ार में रोज़ानी इस्तेमाल जूं खुराक ऐं ज़रूरत जूं शयूं सरकारी अघनि ते मौजूद आहिनि। हिननि चयो त बाज़ार क़ाइम करण जो मक़सदु अवाम खे महांगाई जे असरनि खां बचाइण ऐं मयारी शयूं मुनासिब क़ीमतुनि ते फराहम करण आहे। बचत बाज़ार में अटो खंड दालियूं समेत ॿियूं ज़रूरी शयूं घटि अघनि ते विकिरे लाइ रखियल आहिनि, जॾहिं त क़ीमतुनि जी निगरानी लाइ लाॻापियल अमलदारनि पिणु मौक़े ते मौजूद आहिनि त जीअं सरकारी रेटनि ते अमल दरामद यकीनी बणाए सघिजे। शहरियुनि बचत बाज़ार जे क़याम खे भलीकार कंदे ज़िले इंतिज़ामिया जे हिन क़दम खे सारायो ऐं मुतालबो कयो त अहिड़ा बाज़ार मुस्तक़िल बुनियादुनि ते लॻाया वञनि त जीअं अवाम खे मुसलसल रिलीफ मिलंदो रहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।